वरी सआदत ऐं केॾी वरी ख़ुशनसीबी आहे। असांजे हायर सेकेंडरी स्कूल जा अॻूणा प्रिंसिपल ऐं हाणे डंडे अलायार जा प्रिंसिपल मोहतरम साईं जमील अहमद कुरैशी साहब असांजे दरमियान में नमरूद थिया आहिनि। संदन वड़ महिरबानी, ॿिया खोड़ मौजूद महिमान आया आहिनि। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। गुज़ारिश था कयूं साईं धणी बख़्श चाचर साहब। मदरसन जा तालिब वॾे शान वारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा। मदरसन जा तालिब वॾे शान वारा, मदरसन जा तालिब वॾे शान वारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा। ही घर खां बेगाना बे क़ुरआन जे लाइ कटिन था कशाला बे क़ुरआन जे लाइ। ही घर खां बेगाना बे क़ुरआन जे लाइ कटिन था कशाला बे क़ुरआन जे लाइ। पोके दात बणिजी वञनि था भलारा, मदरसन जा तालिब वॾे शान वारा, मदरसन जा तालिब वॾे शान वारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा। मथे ते ही टोपी या पटको बधन था, कसम आ ख़ुदा जो को सोहणा ठहन था। मथे ते ही टोपी या पटको बधन था, कसम आ ख़ुदा जो को सोहणा ठहन था। पोके दात बणिजी वञनि था भलारा, ही हाफ़िज़ ही आलिम वॾे शान वारा, मदरसन जा तालिब वॾे शान वारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा। क़यामत में हिकिड़ो ई हाफ़िज़ जे हूंदो, सदाए 10 माण्हू जन्नत में नींदो। क़यामत में हिकिड़ो ई हाफ़िज़ जे हूंदो, सदाए 10 माण्हू जन्नत में नींदो। सॼे कुटुंब खे ॾींदो हाफ़िज़ सहारा, ही हाफ़िज़ ही आलिम वॾे शान वारा, मदरसन जा तालिब वॾे शान वारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा। ऐं आलिम सगोरो त हाफ़िज़ ख़बर तर, वठी वेंदो माण्हू ही जन्नत में सतर। ऐं आलिम सगोरो त हाफ़िज़ ख़बर तर, वठी वेंदो माण्हू ही जन्नत में सतर। सॼे कुटुंब खे ॾींदो आलिम सहारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा, ही हाफ़िज़ ही आलिम ख़ुदा जा प्यारा।